नाज़रीन, बुछेरी में शहीद बेनज़ीर भुट्टो क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द कई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अला वधायो अबड़ो। बुछेरी में शहीद बेनज़ीर भुट्टो टूर्नामेंट जो फाइनल थी गुजरियो। सिद्दीक 11 विनर अप ट्रॉफी ऐं मोटरसाइकिल पंहिंजे नाले करे वरितो। क्रिकेट टूर्नामेंट जानी ज़रदारी, गुड्डू खानज़ादे ऐं अमीर अली रिंद पारां मुनक़द कई वई, जंहिंमें कुल 8 टीमुनि हिसो वरितो, जंहिं मां लहड़ी 11 ऐं सिद्दीक 11 फाइनल में पहुतियूं। पहिरियां बैटिंग कंदे सिद्दीक 11 8 ओवरनि में 48 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त बाद में लहड़ी 11 सिद्दीक 11 जे दुहांदार बॉलिंग खे मुंहुं न ॾेई सघी ऐं 48 रन्सुनि जो मिलियल हदफ़ हासिल न करे सघी ऐं सिद्दीक 11 शहीद बेनज़ीर टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरिती। फाइनल इनाम हिकु मोटरसाइकिल ऐं ट्रॉफी पिणु ॾिनी वई। टूर्नामेंट जो महिमान ख़ासि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सदर अयाज़ अली ज़रदारी, मोहम्मद इकबाल, सैतो नज़ीर बिरोही ऐं सूमर ख़ान रिंद हुआ, जन रांदीगरनि में इनाम विरहाया। रांदीगरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त घटि स्कोर ठाहे पोइ बि अल्लाह पाक मदद के खटे आली फाइनल। कीअं महसूस पिया कयो? ॾाढी ख़ुशी हुई माशाल्लाह। पहिरीं त अल्लाह जो शुक्र कंदासीं, मालिक इज़त ॾिनी। स्कोर बिल्कुलु असांजो सफ़ा घटि हुयो, पर अल्लाह पाक इज़त ॾिनी। 48 स्कोर ते असां फाइनल खटियो आहे। शुक्र अल्लाह पाक जो। ऐं माशाल्लाह वॾो प्यारो टूर्नामेंट हो, पूरो इवेंट माशाल्लाह भलो हलियो ऐं फाइनल बि अल्लाह जो शुक्र असां खटिया। अल्लाह जिते फाइनल बुछेरी में थियो आहे, हिते वॾो टूर्नामेंट थियो आहे मोटरसाइकिल वारो, जेको जानी ज़रदारी जी तरफ़ां ऐं बुछेरी जे जेका पुराणा सीनियर खिलाड़ी आहिनि उन्हनि जी तरफ़ां थियो आहे। पर हीअ त असांजी पंहिंजी ज़मीन आहे, हिनजे करे असांखे हिते सहूलियत आहे, पर गवर्नमेंट जी तरफ़ां को बि असांखे गिरोंड न आहे। असां गवर्नमेंट सां अपील कयूं था कि असांखे खेल कूद जे लाइ गिरोंड ॾेई वञे। बड़ी महिरबानी। असां वटि टूर्नामेंट जो प्रोग्राम रखियो वियो, पर असांजी बदकिस्मती आहे त इहे जेके आहिनि पंहिंजे हिसाब सां यानी पंहिंजी मदद पाण तहत प्रोग्राम कया था वञनि ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां का बि असां वटि हिते उपाउ न आहे। जीअं असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त हिते इन जे लाइ यानी क्रिकेट जे लाइ हिकु मैदान ॾिनो वञे, प्रॉपर मैदान हुजे, जंहिं ते असांजा शागिर्द या जेके बि आहिनि ॻोठ वारा या शहर जे उसे पासे वारा उते रांदि खेॾी सघनि। रांदियूं सेहतमंद मुआशिरे खे जनम ॾियनि थियूं। रांदियुनि सां माण्हू जिस्मानी तौरु ज़हनी तंदुरुस्त रहनि था, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत इन ॻाल्हि तरफ़ तवजा न ॾिनी आहे। हुकूमत खे घुरिजे त सिंध जे नंढनि तोड़े वॾनि शहरनि में रांदियुनि जा मैदान मुहैया करे, त जीअं रांदियुनि खे हथी मिलण सां गॾोगॾु सेहतमंद मुआशिरो जोड़े सघिजे। कैमरामैन नासिर ख़ानज़ादे सां गॾु अला वधायो अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ बुछेरी।